ॿी ख़बर ॾींदालो कराची खां केबाड़े मॉस्को पुलिस जी वॾी कार्रवाई थी आहे। नान कसम मोबाइल फोन जी वॾी कैब हथ कई वई आहे। ॿ जवाबदार गिरफ़्तार किया विया आहिनि। कार्रवाई दौरान 170 नान कसम आईफोन ऐं एंड्रॉइड मोबाइल हथ किया विया आहिनि। पुलिस जो चवणु आहे त नान कसम मोबाइल फोन जी उहा वॾी कैब हिकु कार मां हथ आई आहे। गाॾी बि पुलिस तहवील में वरिती आहे। पुलिस जो इहो चवणु आहे। ख़बर ॾियूं पिया कराची खां केबाड़े मॉस्को पुलिस जी वॾी कार्रवाई थी आहे। नान कसम मोबाइल फोन जी वॾी कैब हथ कई वई आहे। 2 जवाबदार गिरफ़्तार किया विया आहिनि। कार्रवाई दौरान 170 नान कसम आईफोन ऐं एंड्रॉइड फोन हथ किया विया आहिनि। पुलिस जो चवणु आहे त नान कसम मोबाइल फोन जी उहा वॾी कैब हिकु कार मां हथ आई आहे। गाॾी बि तहवील में वरिती वई आहे। वधीक तफ़सील लाइ टेलीफोन लाइन ते मौजूद आहे ज़हीर शेख। जी ज़हीर, आगाह कजो। जी, किमाड़ी मॉस्को पुलिस एक अहम कार्रवाई कंदे नॉन कस्टम पैड 170 का वधीक मोबाइल फोन जंहिंमें आईफोन और एक एंड्रॉइड फोन आहिनि वो हथ करे वरिता आहिनि। पुलिस जो एसएसपी किमाड़ी अमजद शेख जो चवणु आहे त ये जेके फोन आहिनि बलूचिस्तान खां कराची जेको ॿ मुलज़िमान जंहिंजी शिनाख्त सजाद और नूर हुसैन जे नाले सां थी आहे, उहो पंहिंजी गाॾी में खणी आया। तो दौरान चेकिंग उन्हनि खे चेक कयो त हुनजी गाॾी जे अंदरां 170 खां वधीक जेका मोबाइल फोन हथ कया आहिनि, जिन जी मालियत कराची मार्केट जे अंदरि करोड़नि में थी ॿुधायो वञे। हीअ हिकु वॾी कार्रवाई आहे जेको आहे मॉस्को पुलिस ऐं किमाड़ी पुलिस मिली करे कई आहे। एसएसपी अमजद शेख जो चवणु आहे त कंहिं बि सूरत में स्मगलिंग खे करण जी इजाज़त न ॾी वेंदी और हिन में मुलविस मुल्ज़िमान खे गिरफ़्तार कयो वेंदो। जी ज़हीर शेख, महिरबानी आगाह करण लाइ।